नाज़नवा ख़िबदाइंदालू खिप्रो भरसा गोड मथूर में कुछ ॾींहं अॻु बासरन वॾेरनि पारां क़त्ल कयल इमाम बख्श दर्स जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि बिरादरी ऐं सिविल सोसाइटी समेत समेत माण्हुनि मुख्य चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद शाह। जी बिल्कुल अस इन वक्त खिप्रो के मेन चौक से मौजूद आयूँ। खिप्रो लग मथूण में कुछ ॾींहं अॻु बेदर्दी से शहीद थियल इमाम बख्श दर्स के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ संदसि बिरादरी हिते जा समाजी अगुवान ऐं बाशऊर शहरी जेके आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक इन्हनि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त इन्हनि जो छा चवणु आहे। साईं टे जवाबदार जेके गिरफ़्तार थिया आहिनि उहे बि सम्झो गिरफ़्तार न आहिनि। खाई थाणे जे SHO जो प्रोटोकॉल में बाक़ाइदे उताक लगाए वेठा आहिनि। असां अॼु बि तव्हांखे दावत था ॾियूं वञी ॾिसो हुते रोज़ानो 20-25 गाॾियूं हिकु ई टाइम बीठियूं आहिनि। वॾेरो हुतां फ़ोननि ते ॻाल्हाए पियो माण्हुनि सां। ऐं हिकिड़ो मेन जवाबदार जेको उमर आहे उहो अञा ताईं रूपोश आहे। पुलिस पहिरें ॾींहुं जेको रेड कयो उन खां पोइ अॼु ताईं खाई थाणे जो SHO ॾिंग मोरी बि क्रॉस न कई आहे। आख़िरी कहिड़ो ज़ुल्म आहे असांजो मासूम बचो शहीद कयो वियो बेगुनाह। पुलिस उन्हनि सां बाक़ाइदे धुर बणियल आहे। पोइ चाहे हुन में SSP सांगड़ हुजे, SHO खाई हुजे, जांच ऑफिसर हुजे, सॼी पुलिस जेका आहे उहा कातिलनि सां मुलवस आहे। असां इहो मैसेज ॾियणु चाहियूं था इंतिज़ामिया खे, अगरि 24 कलाकनि जे अंदरि जेको कातिल आहे उहो गिरफ़्तार न थियो त हिन पुरअमन एहतजाज खां थी सघे असां अॻिते बि वधी सघूं था। हिते हली असीं सांगड़ SSP ऑफिस जे अॻियां बि धरणो हणंदासीं। इमाम बख्श दर्स खे अॼु 12 ॾींहं थी विया आहिनि। पुलिस अञा ताईं जेके टे सरज़मीन ते जेके हुआ पंहिंजा कातिल उहे गिरफ़्तार उन टाइम थिया आहिनि। उन खां पोइ अञा ताईं पुलिस को बि तहरुक न आहे वरितो। कोर्ट में आंदो वियो तॾहिं SHO जो जमाली जी कार मंझि हुआ आयो। इहो हींअर असांजो इहो ई असांखे माना इंसाफ़ मिलण जी उमेदूं हूंदी। अॻिते असीं छा सोचे सघूं था। मुख्य जवाबदार उमर चानियूं अॼु बि दंदनाता फिर रहा है, धमकियाँ दे रहा है। उसके बंदे हमें थ्रेट कर रहे हैं, हमारे आगे पीछे घूम रहे हैं, किसी भी वक्त हमारी जान को नुकसान पहुंचा सकते हैं। लेकिन पुलिस को सब कुछ इन्फॉर्मेशन दी है लेकिन पुलिस कुछ करने को तैयार नहीं है। SHO साहब को हमने सब कुछ बताया कि भाई ये एविडेंस है, फलां जगह पे बैठा है, लेकिन रेड करने के लिए वो तैयार नहीं है। महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे। असांजे शहीद जा कातिल जेके रहियल गिरफ़्तार कया वञनि। उमर जानियूं अञा ताईं जेको रूपोश आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। असांखे हर तरह हिरासा कयो थो वञे। हर तरह जेको असांजे अज़ीज़नि खे रोड ऐं रस्तनि तां अञा ताईं उन लठियूं कोन्हे, बंदूक तां माण्हुनि का सेफ्टी न आहे। जी बिल्कुल अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हेतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस जेका आहे उहा कातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। हिननि जो चवणु आहे त पुलिस जेका आहे उहा कातिलनि सां ॿिट बणियल आहे। मुज़ाहिरीन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त शहीद जे कातिल खे फ़ौरन गिरफ़्तार करे कानून जे कटाइड़े माणे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जी।